जे प्लाट वरिते खे 2019 में हिन प्लाट वरितो आहे। हिन सां फॾो हाणे 2.5-3 महीना थिया आहिनि शुरू कयो अथनि। यको हिन जो प्लाट रहियो आहे एतिरा साल 5-7 साल हिन वटि प्लाट हो। बसि हुननि जो चवणो त प्लाट असांखे वणे थो, असां गुंडा माण्हू आहियूं। हिन खे 15 लख जी अॻु में ऑफर कयूं, वरी हाणे हिन खे 8 लख जी ऑफर कयूं। माना हिन खे ऑफरूं बि कंदा रहिया, पर हिन चयो मां पंहिंजो प्लाट न खपाए, जंहिंजे करे हुन ज़बरदस्ती असांखे वणे थो, तोखे जेको करिणो आहे कर। पोइ हुननि जी कब्ज़ो कयो। हुननि ॾाढ त आयो, असां वरी बयानु कयोसीं त हुननि जो कमु ई आहे, हुननि जो धंधो ई इहो आहे, जंहिंजे करे हिन खे 3 महीना खाइनि थिया आहिनि। हुननि फॾो कयो आहे हिन सां दुरमम गबल ॻोठ में। अच्छा, ॿियो अर्ज़ु इहो आहे त असां जेॾीमहिल इन प्रोग्राम खे खणी थोरो हलियासीं अॻिते, त असांखे ख़बर पई त हुननि जी सपोर्ट मलीर बार जो सदर भाउ इरशाद शर थो करे। असां सभु दोस्त गॾिजी भाउ इरशाद शर ॾे वियासीं। हुन सां वञी मुलाक़ात करे हुनखे चयोसीं, साईं असां ॿुधो आहे त तव्हां हिन जी सपोर्ट था कयो, हाणे असां बि फ़ैसिलो तव्हां ॾे खणी आया आहियूं, असांजो वॾो बि तूं आहे, असांजो फ़ैसिलो तव्हां कयो। त हुन असांखे खिली चयो त ठीकु आहे, जेको आहे तव्हांजो तारीख़ ॾेई असांखे फलाणी तारीख़ ते तव्हांजो फ़ैसिलो अचो। असां चयो साईं क़बूल आहे असांखे। हुन तारीख़ ते वियासीं सभु असां हितां गॾिजी असां वेही साईं चयो त न अॼु न आया आहिनि, ॿी तारीख़ रखी, वरी असांखे ॿी तारीख़ साईं ॾिनी, वरी असां उहा क़बूल कईसीं। वरी ॿी तारीख़ ते असां उहे सभु गाॾियूं भरे सभु खणी मौक़ो ते वञी पहुतासीं। वरी साईं असांखे 3 तारीख़ ॾिनी, चईं वरी 3 तारीख़ ॾिजो। वरी 3 तारीख़ ते बि असां सभु वियासीं हुते। 3 तारीख़ खां पोइ साईं असांखे जवाबु ॾिनो त बाबा हू मुंहिंजे चवण में नथा अचनि, हो चवंदा असांजे विच में केरु न अचे, असां कब्ज़ो न छॾींदासीं। तंहिंजे करे तव्हां हुकुम कयो त मां SHP साहिब खे तव्हांजे लाइ चवां, SHO खे चवां, कंहिंखे बि चवां, मां तव्हांजो सपोर्टर आहियां, तव्हां हक़ ते हो, ना हक़ ते हो। उहो हुनजो भाउ सपोर्टर थी करे सलाम आहे हुन इरशाद शर खे। उहो अॼु असां सां गॾु बीठो आहे, चए थो तव्हां हक़ ते हो, जंहिंजे करे हाणे उन्हनि खे तव्हां बसि हुनजो जेको किरदारु हो हुन वीचारे शाबाश आहे, हुनखे 2-2 दफ़ा फ़ैसिलो रखायो, पर केरु कंहिंखे नथो मञे त हुनखे छा कंदो। तंहिंजे करे हुन ॿार जे सदर खे बि हुननि न मञियो, हुननि में वॾो ॾाढा कंहिंखे मञण लाइ तयारु न आहिनि। कोई त आहे न ज़रूरु, हुनखे का त ताक़त आहे जो अहिड़ो 2 नंबर माण्हू, गुंडो माण्हू, जंहिं ते अहिड़ियूं ख़तरनाक FIR न हो सरेआम बीठो। असां जहिड़े शरीफ़नि माण्हुनि जे लाइ हो FIR कटण लाइ तयारु आहे, त का त सपोर्ट हुनखे पियो आहे न। पोइ हाणे कहिड़ा हथ आहिनि असांखे त ख़बर नथी पवनि, त उहे तव्हां त लिखियल अथनि, छो जे 2 नंबर माण्हू आहिनि, सरेआम त न बीहंदा न, हिन जो किरदारु ई अहिड़ो आहे। पोइ हाणे हिन पोयों कहिड़ी सपोर्ट आहे, हाणे असां कंहिं ते हींअर इल्ज़ाम ईअं कीअं हणूं था, पोइ फलाणो तव्हां सां असांखे जेका ख़बर हुई उहा असां हुन सां गॾु न आहे। हाणे ख़बर न आहे त हुन सां केरु आहे, हूंदो त ज़रूरु 2 नंबर माण्हू सां। मलीर चेयरमैन साहिब वटि वियासीं, साईं ज़िक्र कयो, चेयरमैन साहिब हुननि नोटिस कढिया, नोटिसनि खां पोइ हो न आया, चेयरमैन साहिब हिन खे लिखी ॾिनो। वरी असां वाइस चेयरमैन अली मोहम्मद गबोल ॾे वियासीं। अली मोहम्मद गबोल सरज़मीन ते ॾिसी करे हिन जो प्लाट अलॻि कयो त बाबा हे ग़रीब अलॻि आहे, असांखे पंहिंजे गबोलनि जो फ़ैसिलो कयो आहे। को दस्तावेज़ खणी उन्हनि ते साइन कयो अथनि, गबोलनि जो साइन वठी मूंखे अलीगुल मंगी खे मशीर वठी विया आहिनि। अंदरि वञी था चवनि त जेको आहे सो इहो हिनखे अवाण खे 8 लख रुपया ॾियूं था। त मां हुते सुवालु कयोसीं फ़ैसिलो कंहिंजो था कयो, चई वसीम गबोल ऐं मोहम्मद गबोल जो। मां चयुमि जॾहिं लिखियो वसीम गबोल ऐं मोहम्मद गबोल अथव त पोइ फ़ैसिलो हिनखे 8 लख रुपया छा था ॾियो। चई बसि हे ग़रीब आहे, हो ॾाढा मुड़ुस आहिनि, प्लाट उहे खाई वेंदसि, तंहिं करे चवंदा हिनखे 8 लख रुपया ॾियूं, जेके असां रद्द करे उतां बि उथी आयासीं। उहे सर असां 2 महीना इन कम जे लाइ तव्हांखे हुननि जे सपोर्टर वटि SHP साहिब वटि सभिनि 2 महीननि खां पोइ असां FIR कढी आहे। हाणे असां FIR खणी कानून में पहुता आहियूं कोर्ट सगोरी वटि। हाणे असां उमेदु था कयूं त असांखे कोर्ट सगोरी पंहिंजो इंसाफ़ करे घर ख़ाली करे ॾे। पूरी पिपरी असांजी गॾु बीठी आहे, ताजिर बिरादरी, जेको कंहिं दुकानदार सां ज़ुल्म थियल आहे, असां इहो बर्दाश्त न कंदासीं। असां पहिरियों हर कानून जो दरबारो, हींअर असांजो केस कोर्ट ॾे पहुतो आहे, असां उमेदु था रखूं त असांखे कोर्ट घर ख़ाली कराए ॾींदी। असांखे जेकॾहिं किथां बि असां नामिन थी मोटी आयासीं त असां दुकानदार पंहिंजी पूरी मार्केट बंदि करे पोइ असांखे हिते रोड ब्लॉक करणा पिया, कराची प्रेस क्लब वञिणो पए, अवामी प्रेस क्लब वञिणो पए, वरी मतिलबु हर दरवाज़े ते असां पंहिंजो पोइ पाण निकिरंदासीं। अॻु में असां कानून जा दरवाज़ा खड़काया त असांखे ओॾो इंसाफ़ मिले, हिननि गुंडनि मूं हिननि शरीफ़ दुकानदारनि जी जान छॾाई वञे। असांजो बि रिकॉर्ड ॾिठो वञे, असां अपील था कयूं त असांजो बि रिकॉर्ड ॾिठो वञे। जाइ खां हींअर ते मूं अर्ज़ु कयो त मूंखे इहा ख़बर न आहे त पिस्तल छा थींदो आहे। असांजे नाले गुंडा माण्हू चवनि था असांजी फ़ैरन कई, जंहिं ते 10 FIR पाण ते सभु इन ई कब्ज़े 2 नंबर माण्हुनि जूं। असां अपील था कयूं इदारनि खे त असां ताजिर बिरादरी सां इंसाफ़ कयो वञे, असांजी हिन गुंडनि मूं जान छॾाए करे हिन ग़रीब खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। हुननि कब्ज़ो करे को माण्हू विहारियो आहे, हिकिड़ो माण्हू विहारियो आहे हुननि।